रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व अहले सुन्नतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जोड़े जोड़ जहान जी जद जोड़ी आई खावंदा खास खलके मोहम्मद मुकाई
कलमों तई करीमते चिटो चयाई अना मौला कवंत महबूबी उतियाई लिखी दिनाई बई सरहाऊं सैयद के बने सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफ़ा पहले न हवा थी न आदम था न जाहिर था खुदा पहले जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदार सरदार सोए सहाबल सख में मज मस्जिद मणियादार हुआ चारे चंगा चौधार है कांदा हबीब से खुदा किसको कहते थे और क्या जानते थे हम ये तुम्हारी जुबां से सुना है मोहम्मद। हमदई सलात खां बाद काबिले सद इज्जत व एहतराम काबिले कदर उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम व सादात किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ए मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरों अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मझा चंद कलिमात आवामो अवा प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तिलावत करदा कलिमात जो सही तर्जमो चंद हक़ वारियूं मक़सद वारियूं ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। बिरादरान इस्लाम व अज़ीज़ान मिल्लत अॼोके हिन जलसे मुबारक जो तवां इश्तिहार पढ़ियो हूंदो। उन इश्तिहार में अॼोके जलसे जो उनवान मौजू लिखियल आहे शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह के बदिहारा बरकतन रहमतन मग़फ़िरत वारे महीने यानी रमज़ान मुबारक में रहिजी विया। उन पाक बरकत वारे महीने जो भी ज़िक्र ज़रूरी समझम। उन खां अलावा हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ अहमद साहब ऐं संदसि जमात दोस्त अहबाब संगत साथ हिन जलसे में किरदार अदा कयो आहे। उन सां गॾु बिरादरन मुनीर अहमद मेमन साहब भी हिन जलसे में पंहिंजो किरदार अदा कयो आहे ऐं जा ॿी ख़िदमत सर अंजाम ॾिनी अथई। उन जो सवाब पंहिंजे बुज़ुर्ग मरहूम वालिद हाजी मोहम्मद रफ़ीक साहब रहमतुल्लाह ताला अलैहि
के बख्शण थो चाहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात चल उन जे हिस्से जो सवाब संदस बुजुर्ग वालिद साहब जे रूह खे अता फरमाए ऐं ॿियनि जिन भी दोस्तनि हिन जलसे में ताउन कयो आहे ऐं जेके भी अची मूं समेत हाज़िर थिया अल्लाह पाक नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ॿई जहान मोचारा फरमाए, ॿिन्ही जहाननि जी इज़्ज़त नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला असां तव्हां ते रहम फरमाए। अचण वारो रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह से इंशाअल्लाह असां सभिनी मुसलमाननि खे नसीब फरमाए। वॾे आवाज़ शौक़ मोहब्बत सां मुंहिंजे प्यारे आकाए नामदार सल्लल्लाहु जे हुज़ूर बुलंद आवाज़ सां दरूद सलाम जो नज़रानो मोकिलियो त जेके मूं अल्लाह जे पाक कलाम जा कलिमात तिलावत कया उन्हनि जी माना बयान कया। उन खां बाद जो कुछ भी अल्लाह पाक मूंखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखंदुसि। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुलंद आवाज़ सां मुंहिंजे मिठे महबूब जी दरबार में सलात जी झूंगार। जेतरे कदर तवां गुलामानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु थिया हो, जेतिरो शम्म रिसालत जे परवाननि जो इज्तिमा आहे ओड़ो जज़्बो ओड़ो जोश तव्हां न ॾेखारियो, ओड़ो आवाज़ कोन आयो। मिली जुली मूंसां गॾिजी प्यारे आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान अक़दस में अॼो को प्रोग्राम आहे बुलंद आवाज़ सां मिली जुली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह ताला की ज़ात का बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह ताला की ज़ात का बरकात फरमायो खिताब में वो खिताब जो अल्लाह पाक मोमिनन खे फरमायो त ऐ मोमिनो मां अवां ॾे पंहिंजो प्यारो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिले अवां मोमिनन जे मथां वॾो एहसान फरमायो आहे। मां रब करीम पंहिंजे हबीब खे अवां जे तरफ़ रवानो करे मां अवां मोमिनन जे मथां महिरबानी फरमाई आहे। मां अवां मोमिनन जे वॾो थोरो फरमायो आहे, वॾो एहसान फरमायो आहे, वॾो वड़ फरमायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जा महबूब करीम आयात ॿिन्ही जहाननि जे लाइ आहिनि। अल्लाह जा महबूब काइनात जे ज़र्रे ज़र्रे जे लाइ आया मगर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हीअं कोन फरमायो त ऐं दुनिया वारा अवां ते एहसान आहे, ऐं ॿिन्ही जहाननि जा रहाकू अवां ते एहसान आहे, ऐं काफ़िर अवां ते एहसान आहे, मुनाफ़िक़ अवां ते एहसान आहे। न न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह जो महबूब आयो त सभिनी जे लाइ आहे पर रब तो फरमाए मुंहिंजी महिरबानी एहसान सिर्फ़ मोमिननि जे मथां आहे। आयो ॿिन्ही जहाननि जे लाइ वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मां पंहिंजे हबीब खे ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे मगर एहसान मुंहिंजो मोमिननि ते आहे, थोरो मुंहिंजो मोमिननि ते आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं सिर्फ़ थोरो मोमिननि
मोमिनन पे न बल्कि अल्लाह ताला दी जात बरकत दी जाए तो इरशाद फरमायो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम मुझो नबी मोमिनन के साह खां वधीक विझड़ो आहे ती जाए ते अल्लाह ताला दी जात बरकत फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मुझे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पे पंहिंजी उम्मत प्यारिया उन्हनि जा दुख उन्हनि जा गम गिरा गुज़रंदा आहिनि पर मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मोमिननि जे लाइ रऊफ़ भी आहे त रहीम भी आहे। अल्लाह अकबर। हिते चंद ॻाल्हियूं क़ाबिल गौर जेकॾहिं तव्हां मोहबत वारे नज़रिए सां ॿुधो जेकॾहिं पार्टी लेवल ते पोइ चाहे उहा मज़हबी पार्टी हुजे चाहे ॿी पार्टी हुजे उन लेवल ते ॿुधूं त तव्हांखे सम्झ में कोन ईंदो पर जेकॾहिं खुले दिलि सां बग़ैर कंहिं रिया जे तव्हां ॿुधूं त इंशाअल्लाह हिकिड़ो मसइलो ज़रूरु हल थी वेंदो। घणे माण्हुनि जो नज़रियो आहे त अल्लाह जो महबूब माज़अल्लाह हिन वक़्त में नाहे जॾहिं ज़ाहिरियाती तौर पर हुयो पोइ वफ़ात करे हाणे इहो सिलसिलो ख़तम हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे उन ते अमल करिणो आहे नमाज़ पढ़णी आहे ॿिया सभु कम करणा आहिनि पर अल्लाह जो महबूब हलिया विया ख़तम थी घणनि माण्हुनि जो इहो नज़रियो आहे पर अल्हम्दुलिल्लाह मोमिननि जो नज़रियो आहे त अल्लाह जो महबूब अॼु बि रूहानी तौर पर असां सां गॾु आहे मदीने जो साईं असां सां गॾु आहे ऐं इहो मञणो पवंदो इन खां सवाइ मसइलो हल न थींदो। जेकॾहिं अल्लाह जो प्यारो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेसि ताईं ज़ाहिरियाती तौर पर हिन दुनिया में मौजूद हुया तेसि ताईं अल्लाह जा महबूब मोमिननि जे लाइ रऊफ़ बि हुआ रहीम बि हुआ चलो हिकिड़ो नज़रियो इहो फ़िलहाल मञूं था हुया ऐं मोमिननि खे साह वारी रग खां वधीक वेझड़ा बि हुआ उन टाइम मोमिननि ते अल्लाह जो थोरो बि हो एहसान बि हो इन ॻाल्हि खे मञी ज़रा हिकिड़े पासे रखूं वरी इन ते जेको एतिराज़ थो थिए उनखे सम्झो जेकॾहिं अल्लाह जा महबूब जेसि ताईं ज़ाहिरियाती तौर दुनिया में हुआ तेसि ताईं मोमिननि जे लाइ रऊफ़ बि हुआ रहीम बि हुआ। मुंहिंजा प्यारा दोस्तो फ़ैसिलो अवां जे हथ में आहे ॿुधायो त रसूलुल्लाह जे ज़ाहिरी विसाल खां पोइ मोमिन आहिनि या न जे मोमिन आहिनि त उन्हनि जे लाइ हिन वक़्तु रऊफ़ कहिड़ा रहीम कहिड़ा या त मोमिन ई ख़तम थी विया जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया विया त मोमिन बि विया छो त मोमिननि जी जान अल्लाह जा महबूब रऊफ़ बि आहिनि रहीम बि आहिनि जॾहिं रऊफ़ ऐं रहीम न रहियो त पोइ मोमिन बि ख़तम हुअणु खपे मगर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मोमिन अॼु बि आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल खां पोइ खोड़ मोमिन ईंदा रहिया वेंदा रहिया इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो त मञणो पवंदो जेकॾहिं मोमिन बाक़ी आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि जे लाइ अॼु रऊफ़ बि आहे रहीम बि आहे।
अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी मोमिन खे सावारी रग खां वधीक वेझड़ो आहे। या त मोमिन बि ख़त्म थी विया, जेकॾहिं मोमिन दुनिया में आहे, तुंहिंजो मुंहिंजो ई अक़ीदो ईमान आहे त अॼु बि मोमिन आहिनि, त मुंहिंजा प्यारा दोस्तो मञणो पवंदो त पोइ मोमिन खे अल्लाह जो महबूब एतिरो वेझड़ो बि आहे। पोइ मोमिन खे अल्लाह जो प्यारो हबीब एतिरो क़रीब आहे, एतिरो वेझड़ो आहे। मुझा प्यारा दोस्तो, जेकॾहिं हू अक़ीदो रखबो अल्लाह जा महबूब जॾहिं खां विसाल फरमाए विया बसि ख़त्म, त मञणो पवंदो मोमिन बि ख़त्म थी विया। मुझा प्यारा दोस्तो, जॾहिं अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी विसाल खां बाद में न रहा, मुझा प्यारा हिन वक़्त में अल्लाह जे हबीब जो को तसव्वुर नाहे, त पोइ मुझा प्यारा मां सलाह थो ॾियां जिनजो इहो नज़रियो आहे, उहो ला इलाहा इल्लल्लाह ते गुज़ारो कनि, मुहम्मदुर रसूलुल्लाह खे छॾे ॾियनि। मुहम्मदुर रसूलुल्लाह न पढ़नि छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं हुयो तॾहिं ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह पढ़ियो, हाणे को पढ़े थो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुयो त ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम हलियो वियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कलमो बि बंदि। जॾहिं अल्लाह जा महबूब हलिया विया, मुंहिंजा प्यारा हाणे महबूब जो को तसव्वुर कोन्हे को, त पोइ मुहम्मद रसूलुल्लाह जे पढ़ण जो फ़ाइदो बि कोन्हे को। अल्लाह जा महबूब विया हलिया, हाणे कुझु न रहियो त पोइ सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़जे, मुहम्मद रसूलुल्लाह न पढ़जे, या वरी कलमो जे पढ़जे तो त माना मटिजे। ला इलाहा नाहे को इलाह इल्लल्लाह मगर अल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो अॻियां तर्जुमो कयो, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे पियो। भला भुट्टो साहिब वज़ीर आज़म आहे या हुयो? हुयो। ज़ियाउल हक़ हुयो, मोहम्मद खान हुयो, हाणोको जेको वज़ीर आज़म आहे ॿार त को बि कोन्हे, पर जेको ज़िद जे घोड़े था लहे। अबू जहल जो हिकिड़ो दोस्त हो, वो बंदि कमरे में ॿई घाटा यार हा, जेके पंहिंजो दिलि घुरियो या हमराज दोस्त ईअं हुआ। कमरे में वेठो चईंसि त अबू जहल ॻाल्हि ॿुध, किन ॻाल्हि निकिरंदी कोन, खोड़ पां वटि राज़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबलनि खां ॻाल्हायो, वणनि खे हलाए पियो, नंढड़े ॿारनि खां गवाही वठे पियो, पत्थर जिते दुरूद सलाम था पढ़नि। अबू जहल ॻाल्हि त मञण जहिड़ी आहे, तो जे सम्झो कि फैमिली जो माण्हू आहे, पाड़े जो माण्हू आहे, हिकु शहर जा हो, असां आऊं त परे थो रहां, तूं 24 कलाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी थो पियो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा वॾा वॾा मुइज़ात ॾिसी थो पियो। एतिरे क़दर जो मूं ॿुधो आहे त हबीब यमनी सां गॾिजी तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो चयो हो त 14 जो चंड लाहे ॾेखार। मूं ॿुधो आहे त 14 जो चंड बि मूंखे लाहे ॾेखारे। मां ॿुधां थो त अल्लाह जो रसूल जॾहिं मके में निकिरे थो बाज़ार में घटियल में, त ॿुधां त तव्हांजा नंढड़ा ॿार मुहम्मद करे सॾु न कंदा आहिनि, चवंदा आहिनि त मुहम्मद अमीन पियो अचे। भला इहे सभु ॻाल्हियूं तूं अञा बि मञी कोन थो। ॻाल्हि छा आहे? राज़ कहिड़ो आहे? हाणे किताबनि में चए थो त हेॾां होॾां निहारी त ॿुधे त कोन थो। पोइ चई दादा चवी सच पियो, अल्लाह जे महबूब जो अहिड़ो ख़ुदा पाक शान ठाहियो आहे, जो लिकण वारो आहे कोन।
वारो आहे कोन, पर असां जी ज़िद जे घोड़े ते चढ़ी वेठा हूं। हाणे जो लहंदासीं त माण्हू छा चवनि, माण्हू छा चवनि। बस ॻाल्हि एतिरी आहे, वरना ॿार बि सम्झे थो त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। छो जो वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो, मां पंहिंजे हबीब खे ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। त मालूम थियो अल्लाह जो हबीब ॿिन्ही जहाननि जी जान आहे, ॿिन्ही जहाननि जी। अब असांजी जान आहे रूह, असांजे जान जेका आहे सा रूह आहे। इहो रूह निकिरी वञे त पोइ जिस्म जी का क़ीमत हूंदी आहे का बि न। जिस्म जो दारो मदार रूह ते आहे। हे खाइण पीअण हलण घुमण ॻाल्हाइण वग़ैरह, हे मस्ती हे शोर, मुंहिंजा प्यारा सभु रूह ते आहे। जॾहिं रूह निकिरी वियो मिठाई साहब जो फरमाए पोइ माण्हू मुए खां बाद तकड़ कन तमाम खण खण वाई वात में अदा मंज़िल कन मुक़ाम लटे लोढ़ लतीफ़ ते मुंहिंजो कन नीलाम पोइ मोट मदीने जा जाम आसी तुंहिंजे आसरे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहानन जी जान आहिनि। जीअं असांजी जान रूह आहे, इहा जहानन जी जान मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा जिस्म मां रूह निकिरी वञे, जिस्म कई कम जो न हथ चुरनि न ज़बान हले, न हथ पेर हलनि, न माण्हू कमकार जो रहे, न नमाज़ पढ़ण जो रहे, न रोज़े रखण जो रहे, कई कम जो न रहे, बस पोइ नारो हूंदो आहे अदा हाणे अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो, जल्दी जल्दी कयो खणो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हाणे असांजे जिस्म जी जान रूह आहे। रूह निकिरी वञे त जिस्म बेकार आहे। जेकॾहिं असां इहो नज़रियो रखूं, अक़ीदो रखूं त अल्लाह जा महबूब हलियाला ख़तम थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, त अवां फ़ैसिलो कयो पियो हे जहान कीअं था हलनि पिया। जॾहिं जहाननि जी जान हली वई, हज़रत बाबा बैरली शाह पुछो पर मैं तो इस प्यारी सूरत नो मैं की आखां जाना खाया जाने जहां खां। इस प्यारी सूरत नो मैं की आखां जाना खाया जाने जहां खां। सच आखां ते रब दे शान आखां जिस शान तू सब शाना बनिया। ऐ चल मुख बदार लासानी मथे चिमके ला नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर की हिम्मत भरिया। मां अजमल कमा अकमल कमा असन कमा खुल्क का। किथे मेहर अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जानिया। मुझा प्यारा दोस्तो, ये कई जहान जेके हली रहिया इन्हनि जी जान अल्लाह जो हबीब जे जहान हलन था पिया त मञणो पवंदो जहाननि जी
जान भी आहे जे जान हली वञे त हे जहान नाकारा थी वञनि अदा सिज चंड जो निज़ाम गड़बड़ में अची वञे रात ॾींहं जो निज़ाम गड़बड़ में अची वञे हे मौसमियात जो निज़ाम गड़बड़ में अची वञे छो जो अल्लाह जा महबूब करीम ॿिन्ही जहाननि जे विच जा कीरनि उन कीर जे ज़रिए ॿई जहान अल्लाह पाक हलाए रहियो आहे शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो चंड पीसी दे ॾियो केॾो कयो पीस कणनि हिकिड़ा पिसजी पामाल थिया ॿिया दौड़ो दौड़ किरनि पर साबित से रहन जिन जो साथ कीर से हिकाल साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो अदा है ॿई जहान ये ॿई झंड वांगे समझो मच्छू परमाना आसमान हेठों परमाना ज़मीन वो आओ मच्छू पर झंड जो कीर जे ज़रिए घुमंदो कदे मुझा प्यारा दोस्तो अन्न मां अटो ठहंदो पर मज़े वारी ॻाल्हि मुझे शाह साहब सोने रहमतुल्लाह अलैहि फरमाए त मुझा प्यारा दोस्तो अल्लाह जा महबूब ॿिन्ही जहाननि जे विच जा कीरनि पोइ जॾहिं चंड झंड जो पुड़ घुमंदो अदा जेके किनारनि खे जेके कीर खां दाणा टिड़ी झंड जे हेठों ईंदा आहिनि पिसजी ख़तम थी वेंदा आहिनि अटो बंजी वेंदा आहिनि हालांकि अन्न जो गारो जॾहिं विझबो त कीर जे पाड़नि में विझबो पोइ जेके दाणा कीर खां पासीरा थींदा आहिनि उहे चुपजी वेंदा आहिनि उहे पिसजी वेंदा आहिनि शाह साहब रहमतुल्लाह जे सोच इल्म तां कुर्बान पाण तो फरमाए अल्लाह जी ज़ात असां तव्हांखे बि कीर जी ताबेदारी जे लाइ पैदा कयो त कीर सां गॾु रहो कीर जा हमदर्द थी रहो कीर जे सोहबत में रहो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम अल्लाह ताला दी ज़ात बरकात में फरमायो ऐ मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए सारी दुनिया वारनि खे चई ॿुधा मां रब जो ऐलान इन्हनि खे ॿुधा मां रब जो फरमान ॿुधा त ऐ दुनिया वारो जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांखे अल्लाह जी मोहबत मिले असां अल्लाह जा हुबदार बणिजो अल्लाह जी ज़ात जो कुर्ब हासिल थिए त ऐ मुझा महबूब इन्हनि माण्हुनि खे चओ ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह छॾे ॾियनि ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह जी प्रचार छॾे ॾियनि हेॾे होॾे न वधाइनि होॾे न भॼनि ऐं मुंहिंजा हबीब हिननि खे चओ जे तव्हांखे अल्लाह जे हुब मोहबत जी तलाश अल्लाह जे महिरबानी जी तलाश अल्लाह जे रज़ामती जी तलाश फत्तबिऊनी तो आमना जे लाल जा गुलाम बंदी पवल तो मिठे महबूब जा ताबेदार बंदी पवल तो पंहिंजा सिर बचा कुर्बान करण जे लाइ तयार थी वियनि पंहिंजा वतन घोर कनि तव्हांजे हुकुम ते पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾीनि युहिब्बुकुमुल्लाह पोइ चवण जी ज़रूरत कान्हे मां इन्हनि सां पाण मोहबत जो ऐलान फरमाईंदुसि उहे मुंहिंजा थी वेंदा मां उन्हनि जो थी वेंदुसि वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम मुंहिंजा हबीब तुंहिंजी इत्तबा तुंहिंजी मोहबत जे सदके इन्हनि जा पहाड़नि जहिड़ा गुनाह हूंदा सभु मां रब करीम इन्हनि खे माफ़ फरमाए छॾींदुसि अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो शाह साहब रहमतुल्लाह अलैहि उहा ॻाल्हि कई त अल्लाह जा महबूब ॿिन्ही जहाननि जे विच जा कीरनि पोइ अल्लाह पाक तो फरमाए मुंहिंजा बाना कीर जो पासो न छॾिजो कीर जे चरणनि में रहो कीर जी सोबत में रहो तव्हां
लैलो नहार ज़माने जे गर्दिशन खां बची वेंदो, ज़माने जी परेशानी खां तव्हां बची वेंदो। पर जे पीर जो पासो छॾे विया, होॾे होॾे चिड़ी फकड़ी विया त अव्हां जो हशर बि अन्न वांगे थींदो। जेको कीर जो पासो छॾे जंड जे हेठो अचे थो पिसजी वेंदो। अहिड़े नमूने सां अव्हां सबक़ हासिल कयो इन ॻाल्हि खां त मुंहिंजे महबूब जा हुबदार बंदी पो, मुझे हबीब जा ताबेदार बंदी पो, मुझे मुस्तफा जा गुलाम बंदी पो। कर इरादा है जन्नत में जाने का तो पहन ले कुर्ता मोहम्मद की गुलामी का। नारे रिसालत। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह के महबूब अलैहिस्सलाम वसलाम दी गुलामी में सब कुछ ऐं इहो नज़रो रखणो पवंदो त अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु बि असां सां गॾु आहे ऐं असांजी ख़बर रखंदड़ आहे। अदा लफ़्ज़े नबी स्टेज आलिमनि हाफ़िज़नि सां भरियल आहे। नबी जी माना छा आहे? ख़बर ॾींदड़, ग़ैब जी ख़बर ॾींदड़। अल्लाह पाक असांजे नज़रुनि खां पोशीदो आहे या असांजे नज़रुनि खां ग़ाइब आहे न? पर मदीने वारे साईं फरमाए त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आहियां, कचहरी करे आयो आहियां, 18 साल गॾु रही आहियां। अल्लाह साईं आहे महबूब, ग़ैब जी ख़बर ॾिनी, असां ईमान आहियूं। असां अल्लाह खे कोन ॾिठो आहे, जन्नत जहन्नम खे असां कोन ॾिठो आहे। मदीने वारे साईं फरमाए त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। चओ त जन्नत बि आहे, दोज़ख बि आहे। असां हुरू गुलमान कोन ॾिठा, असां मलाइक कोन ॾिठा, पर अल्लाह जो हबीब को फरमाए मां मलाइक बि ॾिठा, हुरू बि ॾिठूं, मां गुलमान बि ॾिठा। सिर्फ़ महबूब ये शयूं ॾिठियूं कोन, बल्कि जन्नत जे अंदरि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। अदा हेॾा गुलमान लेन करे बीठा, हेॾा हुरू कतार में बीठो हुयूं। सिर्फ़ ॾिठो कोन बल्कि विरासतो बि कंदा आया। फरमायो हीअ हूर मुझे अबू बकर दिया, हीअ हूर मुझे उमर दिया, हीअ हूर मुझे फलाने साहबी दिया। हुअण त इहे खपे हा, अल्लाह जा महबूब तक़सीम न कनि हा। अञा हिसाब किताब कोन थियो आहे, अञा क़यामत आई कान आहे। अल्लाह पाक पाण मर्ज़ी वारो आहे, जंहिंखे जहिड़ी कुंवार ॾे, जंहिंखे जहिड़ी हूर ॾे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे हबीब जी तक़सीम जो एॾो असर थियो, महबूब लफ़्ज़ कढंदा विया, वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो हबीब फरमाईंदो वियो, ख़ुदा पाक लिखंदो वियो। सॼी तक़सीम फरमाए छॾियऊं। हदीस पाक में अचे थो, मिशका शरीफ़ जे अंदरि हदीस मौजूद आहे त जंहिं वक़्त में कहीं बि जाइ, चाहे वो बदीन हुजे, चाहे वो मुलालची हुजे, तलार मातरी हुजे, हैदराबाद कराची हुजे, कहीं बि घर में जॾहिं ज़ाल मुड़ुस जो झेड़ो थींदो आहे, अल्लाह से बचाए। पर ज़ाल मुड़ुस जे पाण में विड़ी पवंदो, खणी ज्यादा अल्लाह बचाए, पर कॾहिं कॾहिं वात वारी जंग त थी वेंदी आहे। हदीस पाक में अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं वक़्त में ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां विढ़ंदी आहे, उनखे ॻाल्हाव ॾींदी आहे, घटि वधि ॻाल्हाईंदी आहे, उन टाइम में जन्नत में जेका उनजी कुंवार हूर आहे, जेका उनजे हवाले थी वई आहे, उहा जन्नत बहिश्त मज़ा खिड़की खोलींदी आहे, दरी खोलींदी आहे, मुंहुं ॿाहिरि कढी चवंदी आहे, ओ अदी मुंहिंजे मुड़ुस सां विढ़। मिशका शरीफ़ हदीस मौजूद आहे।
मुझे मुर्स खे ॻाल्हावा न दे दड़का न दे बटन ॾियण जो तुंहिंजो महिमान आ पोइ हमेशह मूं वटि हूंदो मुझे मुर्स जी तोखे पारता इंसान न विढ़ मुझा प्यारा अल्लाह जा हबीब विरासतो करे आया पंहिंजे उम्मत जे हवाले संग करे आया उहा हूर ॻाल्हाईंदी आहे पर मुंहिंजा प्यारा वॾो मसइलो हुयो हल थी वियो असांजा के अहिड़ा भाइरनि जेके चवंदा आहिनि दुरूद शरीफ़ हितां खां मलाइक वञी पहुचाईंदा आहिनि मदीने वारो साईं नथो ॿुधे मदीने में ॿुधंदो आहे पर हितां बदीन वारनि जो कोन थो ॿुधे अरे बदीन जे अदना मुस्लमान जेको रसूलुल्लाह जो ग़ुलाम सॾाइण वारो आहे उन सां ज़ाल विढ़े त ज़ाल जो ॻाल्हाइण उन जा दड़का जन्नत में जेका हूर पई रहे सा ॿुधी वठे थी उहा वरी जवाब ॾे थी मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी ज़ाल जो इहो शान आहे त मुस्तफ़ा जो शान छा हूंदो जमात कुछ हथ भी खया खुशी जो ज़ार कबर अध अञा सोच में हुआ त सुबुह जो ॾिसी वियासीं पुछी पोइ वरी सुभाणे अल्लाह चवंदासीं सभु हथ खणी चओ सुभाणे अल्लाह हा असांजो मुस्तफ़ा पर ॿुधे कोन थो ख़ुदा जो कसम जेको कयूं पिया ख़ुदा जे ॾिनल ताक़त सां सभु ॾिसी बि रहियो नारे रिसालत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि मूं ॿुधाए त नबी जी माना ख़बर ॾींदड़ ऐं जेको ख़बर ॾींदो आहे उन सां गॾु वरी ॿ ॿिया शान हूंदा आहिनि ख़बर रखंदड़ ख़बर वठंदड़ अल्लाह जो नबी ख़बर वठंदड़ बि आहे ख़बर ॾींदड़ बि आहे ऐं ख़बर रखंदड़ बि आहे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो खबरूं त अल्लाह जे हबीब ये ॿुधायो अल्लाह भी आ जन्नत भी आ जहन्नम भी आ हुरू भी आहिनि गुलमान भी आहिनि मुझा प्यारा दोस्तों उहा कहिड़ी शइ आहे जेका मुंहिंजे हबीब ज़ाहिर करे कान ॿुधाई उहा कहिड़ी शइ आहे जेका महबूब कान ज़ाहिर कई हर शइ खे ज़ाहिर करे ॿुधाई मुझा प्यारा या ख़बर ॾींदड़ ऐं ख़बर रखंदड़ तुंहिंजी मुंहिंजी ख़बर रखंदड़ आहे मदीन में छा थी रहियो आहे गुलारती में छा थी रहियो आहे सुजावल में छा थी रहियो आहे चूहर में छा थी रहियो आहे मुंहिंजी उम्मत जो हाल छा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे अल्लाह जी ॾिनल ताक़त सां सभु ख़बर शाह वलीउल्लाह जंहिंखे सभु था मञनि मुझा प्यारा पंहिंजे वालिद साहब हज़रत शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैहि जे बारे में लिखे थो लिखण वारो आहे शाह वलीउल्लाह हज़रत शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैहि लिखे थो त मूंखां कुझु माण्हुनि कवाली जे बारे में लिखो त साईं कवाली जाइज़ आहे साईं शाह अब्दुर रहीम खां पुछो साईं फरमा तो मुझे ला वॾो मसइलो छो त हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैहि कवाली ॿुधी मुझे ला मसइलो त जल्दबाज़ी में फतवा ॾेई वञा मता पुछां मूंखे ख्वाजा गरीब नवाज़ ॿुधी आहे इन जे करे मां हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि जे क़ब्र ते वञी मुराक़बे में वेही रहियो त साईं इन मसइले जे बारे में छा था चवनि पर अॼुकल्ह असां जहिड़ो हुजे त ठोके ॾे हा फतवा अॼुकल्ह त हर हिक जे हथ में मशीन आहे बग़ैर सोच जे बसि वठा लॻी पई हा बसि दस्तगीर जी यारी में को ढॻो कूब आहे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर त चवंदा हुआ इहो गौस पाक जे नाले ते पुछिजो हे बाबा तव्हां साईं खां पुछी त तो जॾहिं ज़बा कयो हो त बिस्म अब्दुल कादिर कयो हो या बिस्मिल्लाह कयो हो नाले त अल्लाह जे पुठो आहे हाणे उनजो ख़ैरात जो सवाब दस्तगीर थे आहे या फिलाने वलीअ ते आहे मुंहिंजा प्यार बसि हर फतवा का ॻाल्हि कान्हे का सोच वीचार न आहे हालांकि कवाली में ढोल आहे पर शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैहि जी नज़र जॾहिं ख्वाजा गरीब नवाज़ ते पई त पाण हिली विया जल्दबाज़ी न कयो
इमाम आज़म अबू हनीफो असां तव्हांजे मज़हब हनफीअ जो सरवान रहमतुल्लाह तआला अलैहि हिकिड़े रिहारे बारिश में ॿाहिरि निकिता त हिकिड़ो नंढड़ो छोकिरो वर रखंदो भॼंदो डोड़ंदो वञे। इमाम आज़म साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो ओ छोकिरा आस्ते हल बारिशा कीचड़ा गप्पा मतां तिरकी किरी पवे। नंढड़े ॿार पोइते निहारे ॿाहिरि हलाए मलाइक हुयो पोइते निहारे फरमायो नोमान बिन साबित असांजो ख़ैर आहे मां भॼंदो डोड़ंदो वञा किरसि त बि मां टुटी किरी मरंदुसि मुंहिंजो ख़ैर आहे मुंहिंजी हिकिड़ी जान वेंदी तूं अल्लाह जे महबूब जे शरीयत जो साहिब आहे आलिम रब्बानी आहे तूं क़ौम जो इमाम आहे सही मसला बयान कजां जे तूं मसले में थिड़ी पए त सॼी क़ौम थिड़ी पवंदी सॼी क़ौम तरक़ी पवंदी उनजो बि अज़ाब तो ते थींदो। अॼुकल्ह सोच आहे कान का बस मुंहिंजा प्यारा वठा लॻी पई आहे। अलगरद हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैहि ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि जे क़ब्र मुबारक ते वेठा मुराक़बे जी हालत में आहिनि। जॾहिं मुंहिंजा प्यारा ज़ियारत नसीब थी पाण अर्ज़ु कयो ख्वाजा साहब माण्हुनि मूंखे तंग कयो आहे कवाली जो ॿुधण कीअं आहे मां तव्हां सां राब्तो कयो आहे। ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अदा शाह अब्दुल रहीम तो मूंखां अहिड़ो मसइलो पुछो आहे जेको ख्वाजा गरीब नवाज़ सां ताल्लुक़ रखे थो ऐं ख्वाजा साहब उहो आहे जंहिंजी हिकु नज़र सां 90 लख वाणियुनि कलमूं पढ़ियो आहे। एॾे शान वारो बुज़ुर्ग आहे मां जल्दी कोन कंदुसि फतवा ॾियण में मुझे जबान पे उहा ताक़त न आहे मुंहिंजे कलम में उहा ताक़त न आहे मां जल्दी करे वठां पर जे मुंहिंजे क़ब्र ते आयो आहे त तोखे हिकिड़ी मुबारक ॾियां आयो आहे तोखे मुबारक ॾियां। इहा ॻाल्हि शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि लिखी आहे। साईं अर्ज़ु कयो सोना कहिड़ी मुबारकबाद आहे। ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजा प्यारा उहो अल्लाह जो कामिल वली आहे जंहिं वक़्त में दुनिया में आयो 4 साढे 4 सालनि जो थियो उस्ताद जे अॻियां माइक विहारियोसीं क़ुरान पढ़ा मुंहिंजा प्यारा साईं पंहिंजे वालिद खे अर्ज़ु कयो बाबा उस्ताद खे चओ त तूं हींअर न पढ़ा जेसिताईं मां थो पढ़ी सघां तेसिताईं ॿुधे पोइ जितां मुंहिंजी बस थींदी उतां उस्ताद शुरू करे। ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि 88 पारा मुकम्मल अल्लाह जे क़ुरान पाक जा पढ़ी वियो। उस्ताद पुछो बख्तियार हे किथे पढ़ी आयो आहे अञा त मदरसो कोन ॾिठई अञा माउ पीउ बि तोखे कोन पढ़ायो आहे। मुर्गी चवण लॻो साईं मुंहिंजी अम्मा जॾहिं मूंखे खीर पियारींदी हुई त अम्मा क़ुरान पाक जे 8 सिपारनि जी हाफ़िज़ाणी हुई अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदी पई हुई मूंखे मां पेट में हुअसि जेका तिलावत अम्मा कंदी हुई उहो सबक़ मां यादि करे वठंदो हुअसि। ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि हाणे तो फरमाए शाह अब्दुल रहीम तोखे मुबारक हुजे तुंहिंजी घरवारी पेट सां आहे उनमें उनजे पेट में पुट आहे उन पुट जो नालो शाह वलीउल्लाह रखजां शाह वलीउल्लाह रखजां। पढ़ी ॾिसो शाह वलीउल्लाह जी हालात उनजे अंदर ही ॻाल्हि लिखियल आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए मां उथयुसि पर इहा ॻाल्हि मां पंहिंजे ज़ाल खे न ॿुधाई त सगोरी तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट में ख़ुदा जो वली आहे आलिम आहे उनजो नालो शाह वलीउल्लाह रखंदासीं। साईं खे ॻाल्हि विसरी वई मुंहिंजा प्यारा ॾींहुं सॼो गुज़री वियो शाम जो टाइम थियो सांझी जी नमाज़ थी आहे हज़रत शाह अब्दुल रहीम जी घरवारी मग़रिब जी नमाज़ थी पढ़े सांझी जी नमाज़ पढ़ी जॾहिं फारिग थी आहे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह
सलाम वराए हाणे दुआ थी घुरे अल्लाहुम्मा अंतस सलाम। जंहिं वक़्त में दुआ जे लाइ हज़रत शाह अब्दुर रहीम जी घरवारी हथ खया मुंहिंजा प्यारा दुआ घुरे पई त ॿिन्ही हथनि में नंढड़ा नंढड़ा मासूम हथड़ा ज़ाहिर थिया। ॿिन्ही हथनि में नंढड़ा नंढड़ा हथ निकिरी आया त साईं जी घरवारी टिजी वई हथ इहे छंडे भॻी भॻी हज़रत शाह अब्दुर रहीम वटि आई। शाह अब्दुर रहीम पाण थरके पई साईं पुछो छा थियो त अॼु मूं निमाज़ पढ़ी दुआ पे घुरी त दुआ जे दौरान मुंहिंजे हथनि में नंढड़ा मासूम हथ ॿाहिरि ज़ाहिर थिया। साईं फरमायो सगोरी घबरा न ॾिज न मूंखां ॻाल्हि विसरी वई ज़हन मां ॻाल्हि लही वई। राति ख़्वाजा बख़्तियार काकी जे क़ब्र ते मुराक़बे में वेठो होसि मसले तो ॿियो पुछणो हो पर साईं मूंखे मुबारकबाद ॾिनी त तुंहिंजी घरवारी ते हमला तुंहिंजे घरवारी जे पेट में ख़ुदा जो वली आहे मुस्तफ़ा जी शरीयत जो आलिम आहे उनजो शाह वलीउल्लाह नालो रखजांइ मूं तोखे ॿुधायो कोन पर हज़रत ख़्वाजा बख़्तियार काकी वरी बि यादगिरी ॾियारी तोखे बि मुबारकबाद ॾिनी मूंखे बि ॾिनी हे तुंहिंजे हथनि में जेके नंढड़ा हथ ज़ाहिर थिया अल्लाह जे वली शाह वलीउल्लाह जा। हाय अफ़सोस जॾहिं मुस्तफ़ा जे ग़ुलामनि शरीयत जे ख़ादिमनि जो हाल आहे रसूलुल्लाह जो शान छा हूंदो मदीने वारे साईं जो मक़ाम छा हूंदो। मुंहिंजा प्यारा ॿुध मुंहिंजे हबीब करीम जे लाइ शाह वलीउल्लाह अमर जे पेट में आठ ॿार ज़ाहिर थिया। मुंहिंजो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अमर जे पेट में आहे। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे महबूब जो चाचो आहे। हिकिड़े ॼाए कचहरी हले पई त मुंहिंजे महबूब करीम फरमायो चाचा मां अम्मा आमिना जे पेट मुबारक में हुयसि त लोहे महफूज़ में ख़ुदा जो कलम हलंदो हो माण्हुनि जूं तक़दीरूं लिखंदो हो गुनाह सवाब कलम लिखंदो हो उन कलम जे लिखण जो आवाज़ जेको चिरचिरिया चीचाट जो आवाज़ हूंदो हो सो मां लोहे महफूज़ खां पंहिंजे अमर जे पेट में ॿुधंदो होसि। न सिर्फ़ ॿुधंदो होसि बल्कि मां उनखे पढ़ी बि वठंदो होसि कलम छा थो लिखे पियो अदा जेको अम्मा जे पेट में लोहे महफूज़ में कलम लिखण वारो उनजो आवाज़ ॿुधी सघे थो त बदीन जे मुस्लमान जी दहाकूक बि ॿुधी सघे थो बदीन जे मुस्लमान जो दुरूद बि ॿुधी सघे थो। असां कॾहिं चवंदा आहियूं बेसहारा ना समझे ज़माना हमें बेसहारा ना समझे ज़माना हमें बेसहारा ना समझे ज़माना हमें हम गरीबों का आका मदीने में है हम गरीबों का आका मदीने में है और ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में जैसी मेरे नबी के पसीने में है जैसी मेरे नबी के पसीने में है। नमो प्यार कयो त ख़बर रखंदड़ नबी आहे प्यार जेका पे कयम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बाबे जी सवाले हयात में थो लिखे त मुंहिंजो बाबू साईं शाह अब्दुर रहीम बीमार थी पियो कमरे में पंहिंजे हुजरे में खटोले ते हा ऐं बाबा जे कमरे में सुम्हंदो हो उन कमरे जे दरवाज़े ते असांजो
बाबे जो नाथी हो वो खट रखी दरवाजे खां सुम्हंदो हो। खमीस जी शाम हुई, जुमे जी रात हुई, सांझी जी नमाज़ पढ़ी आयासीं त मुंहिंजे भेण जे घर वारे खट ठाही पे, बिस्तरो लगायो पे। बाबा जी नज़र पई त असांजे भेण जे घर वारे पे बाबा चयो, ओ मुंहिंजा नाथी, अॼु मुंहिंजे दर तां खट हटाए अॼु ॿिए पासे वञी सुम्ह। नाथी चए थो साईं हेतिरा ॻाढ़ा सुतर कॾहिं मना न कयव, अॼु छा ॻाल्हि आहे? बाबे साईं फरमायो, मदीने खां हिकिड़ो माण्हू आयो हो, को ख़ासि पैगाम ॾेई वियो आहे, महबूब जा सलाम ॾेई वियो आहे। पेशाब कई मूंखे चयो त मूंखे ख़बर आहे तव्हां बीमार आहियो, मां अॼु जुमे जी राति तोखां पुछणु अची रहियो आहियां। मालूम थियो मुस्तफ़ा खे पंहिंजे ग़ुलामनि जी ख़बर आहे, पंहिंजे उम्मत जे बारे में ख़बर आहे, केरु बीमार आहे, केरु कहिड़े हाल में आहे, पंहिंजे उम्मत जी ख़बर रखंदड़ नबी आहे, ख़बर वठंदड़। अल्लाह जा महबूब मदीने पाक में मुसलमाननि मायुनि जो इज्तिमा आहे। महबूब वाइद था कनि, वाइद जे दौरान हिकिड़ी ॻाल्हि महबूबनि बयानु फरमाई, उहा माई मुबारकबाद जे लाइक़ आहे जंहिंजा बचड़ा मासूमी हाल में फौत करे विया, के पेट मूंखां ॿाहिरि आया, मुंहिंजा प्यारा दोस्तो आया बसि घणियूं ॿ टे रहिया वरी हलिया विया, के अञा थोरा वॾा थिया बुलूगत खां अॻु में मरी विया। उन माई खे मुबारक हुजे। मुंहिंजा प्यारा उन मजमे मज़ा हिकिड़ी माई साहबा उथी बीठी आहे, अर्ज़ थी करे आका मुंहिंजा ॿ बच्चा नंढपण में फौत थी विया, मूंखे कहिड़ी मुबारकबाद आहे। मुंहिंजे महबूब फरमायो जे माई जा ॿ बच्चा मासूमी हालत में फौत थी विया, क़यामत जे ॾिहाड़े उनजे माउ पीउ जे बारे में हुकुम थींदो, उन्हनि बच्चनि खे मासूम बच्चा ईंदा गैर साहब जे, हिकिड़ो पंहिंजे अम्मा जे हथ में हथ, ॿियो पंहिंजे बाबे जे हथ में हथ, ॿिन्ही खे वठी पासीर जन्नत में दाख़िल कंदा। हिकिड़ी ॿी उथी बीठी, साईं मुंहिंजो हिकिड़ो ॿारु पहुचियो आहे, पोइ मदीने साईं फरमायो त ॿार जा ॿ हथ हूंदा आहिनि, क़यामत जे ॾियारे ईंदो, तोखे तुंहिंजे घर वारे खे ॻोल्हींदो, ॻोल्हे हथ कंदो, यानी ॿिन्ही खे हथ करे, हिकिड़े खे हिकु ॿांह खां ॿिए जे हथ में ॿियो हथ विझी करे ॿिन्ही खे यानी माउ पीउ खे वठी जन्नत में दाख़िल थी वेंदो। अमां अचो जन्नत में हलूं। ॿ थी वियूं, थी उथी बीठी, आका मूंखे न न्याणी आहे न मूंखे पुटु आहे, मरण पंहिंजी जा पर मां बेऔलाद आहियां, न मूंखे न्याणी आहे न मूंखे पुटु आहे। क़यामत जे ॾिहाड़े पुटनि वारनि खे त पुट वठी वेंदा, न्याणियुनि वारनि खे न्याणियूं वठी वेंदियूं, उहे उन्हनि जा माउ पीउ उन्हनि सां गॾु हलिया वेंदा। मूंखे औलाद कोन्हे को, मां त बेसहारी निधणकी थी वेंदुसि। अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजी ॿिन्हिनि खां तोखे वधीक मुबारकबाद आहे। अर्ज़ करण लॻी आका सो कीअं? मऊअनि फरमायो क़यामत जे ॾिहाड़े मुस्लमान हुजे जंहिंजो को सहारो अजो कोन हूंदो, मां मोहम्मद वेठो आहियां। चांगे ते चढ़ी करे कंदो वर विलहन, ओ मथा माज़ूरन अदा होत धरी तुम हथड़ा, नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया, हजरते मूसा को लुत्फ़े नज़ारा मिल गया। अलगर्ज हर एक बेचारे को चारा मिल गया, हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया। मुझा प्यारा दोस्तों अलगर्ज टाइम काफ़ी थी वियो। अल्लाह जा प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अज भी मोमिन सां गॾु आहिनि। जे इहो नज़रियो न रखंदो त पोइ हिन वक़्तु मोमिन बि न आहे को, मोमिन बि ख़तम। जे मोमिन आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा बि आहे, मोमिन आहे त मोमिन सां मुस्तफ़ा गॾु आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, पोइ जेको गॾु आहे उहो तुंहिंजी मुंहिंजी आह कूक पंहिंजे दुरूद सलाम खे ॿुधे थो पियो। छो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बशान वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, हिते हिन जहान जे लाइ बि हुन जहान जे लाइ। जॾहिं असां वटि ज़ाहिरियाती हुआ त हुननि जे लाइ बातिनी हुआ, जॾहिं होॾां ज़ाहिरियाती हलिया रहिया त असां लाइ वरी बातिनी तौर पर जे इहो नज़रो रखिजे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़अल्लाह ख़तम थी विया, हलिया विया बसि। त पोइ जॾहिं माण्हू क़ब्र में ईंदो आहे, क़ब्र में त क़ब्र में घणा सवाल थींदा, चार। घणा सवाल थींदा, चार। पहिरीं अल्लाह जे बारे में माने खां सवाल थींदो त तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो अल्लाह केरु आहे। वाजा जवाब ॾिना हज़रत बीबी राबिया बसरिया रहमतुल्लाह तआला अलैहा। बीबी साहबा खे जॾहिं क़ब्र में सुम्हारियो, मिटी ॾेई हलिया आया, हिकिड़े बुज़ुर्ग ख्वाब में ॾिठो त बीबी साहबा वटि मलाइका आया, उथारे विहारियो, चयूं त बीबी राबिया बसरिया तुंहिंजो रब केरु आहे, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे। बीबी साहबा चवण लॻी इहा ॻाल्हि बाद में थींदी, पहिरीं ॿुधायो त अवां आया किथां आहियो, केरु आहे। ख़ुदा जा मलाइका आहियूं, अल्लाह जे तरफ़ आया, आसमान खां आया। भला आसमान ज़मीन खां केतिरो परे आहे? मलाइका चयो त 500 साल जो सफ़र आहे। कि मलाइका मूंखे ॿुधायो त 500 साल सफ़र करे अवां हिते आया आहियो मूं वटि, अवां खे ख़बर आहे अवां खे अल्लाह यादि आहे, अवां खे रब यादि आहे? चओ असांखे रब यादि आहे। पाण फरमायूं पोइ त अफ़सोस आहे अवां ते जो आसमान खां हलिया आहियो ज़मीन ताईं, अवां खे रब न विसरो। मां 2 फुट ज़मीन छॾे हेठि आई आहे त छा भला मां पंहिंजे रब खे विसारे छॾियो आहे। बीबी राबिया बसरिया जवाब। मुंहिंजा प्यारा दोस्तो, पहिरियों सवाल थींदो तुंहिंजो रब केरु आहे, ॿियो सवाल थींदो तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, टियों सवाल थींदो तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, चौथो सवाल थींदो त हे साम्हूं जेको जवान बीठो आहे तशरीफ़ फरमाए, इन खे सुञाणी थो या न, इन जे बारे में तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे। दोस्तो, बदीन जो मुस्लमान उन जे लाइ त सवालात थी पिया, जान छॾाणी, बाबा रब त मुंहिंजो अल्लाह, बाक़ी नबी त मूं ॾिठो ई कोन। मौली चवंदा हो त वियो हलियो, ख़तमु थी वियो। आउं त इलाही 100 सालनि खां बाद में आयुसि, मूंखे उन जे बारे में का बि ख़बर न आहे। बाक़ी दीन मुंहिंजो इस्लाम हो, नमाज़ रोज़ो रखंदोसि, बाक़ी साम्हूं बीठो आहे मूंखे कहिड़ी ख़बर, मूं ॾिठो ई कोन आहे, पहिरियों दफ़ो मूं ॾिठो आहे, मूंखे का ख़बर कान्हे। बाबा इहो जवाबु हो ईअं ॾे। हा हिकिड़ो त जॾहिं माण्हुनि ॿुधायो त नबी ख़तमु थी वियो आहे कोन, उन जे बारे में त मूंखां सवाल अजायो आहे, छो त मां उन जे ज़ाहिरी दौर में हुयुसि कोन, मूंखे कहिड़ी ख़बर। ऐं साम्हूं बीठो आहे इन जे बारे में मूंखे का ख़बर न आहे। ईअं जेकॾहिं न को चए मलाइका उहो सबक़ सेखारींदा, क़यामत ताईं यादि कंदा। फरिश्ता पुछंदा रब केड़ा, मुसलमान चवंदो त मुंहिंजो रब अल्लाह।